आज़ादीअ लाइ आंदोलन। लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। भाङो 13। गांधी युग 1919 ईस्वी खां 1924 ईस्वी ताईं। लोकमान्य तिलक जो किन सालनि खां कांग्रेस छॾे वियो हो, सो काफ़ी पोइलगनि सां 1916 ईस्वीअ जे लखनऊ कांग्रेस इजलास में मोटी आयो। नर्म धुर ऐं तिलक जे गर्म धुर जे विच में कशमकशा थी, पर लोकमान्य तिलक जा ई पोइलग चूंडिजी आया। गांधीजीअ ख़िलाफ़ बि हिकिड़ो गर्म धुर जो मेंबर खड़ो कयो वियो। गांधीजीअ हारायो, पर उते तिलक महाराज पधिराई कई त गांधीजी चूंडियो आहे। इन्हीअ ई इजलास में मुस्लिम लीग ऐं कांग्रेस जो ठाह थियो हो। महात्मा गांधीअ जे मैदान में अचण खां अॻु लोकमान्य तिलक मुल्क में निर्भयता पैदा करे मैदान तयारु करे छॾियो हो। असांजे सिंध ऐं साहित्य में बि संदसि काफ़ी पोइलग हुआ। सखर में त सुर्गवासी वीरूमल बेगराज संदसि श्रद्धालु शिष्य हो, जो हुन खेसि 1 लख जी ॻोथरी ॾियण लाइ सखर मां 5 ॾींहंनि में 35,000 रुपया कठा करे वरिता हुआ। सखर जे आगाटनि कमु कंदड़नि खे प्रेरणा तिलक महाराज खां ई मिली हुई। 1909 ईस्वीअ में त सखर जे 3 कमु कंदड़नि सर्वश्री वीरूमल ऐं चेटूमल खे 3 साल ऐं महाराज गोवर्धन शर्मा खे 5 साल सज़ा मिली हुई। जाहू काटे आया हुआ। हैदराबाद में लोकमान्य तिलक जा काफ़ी पुॼारी हुआ। महाराज लोकराम, महाराज विष्णु शर्मा, डॉक्टर चोइथराम ऐं साहित्य जो श्री सच्चानंद तिलक महाराज जा पोइलक हुआ। 1916 ईस्वी जे लखनऊ कांग्रेस जे मौक़े ते बि लखनऊ पैक्ट थियो। उन बैदि लोकमान्य तिलक, श्रीमती एनी बेसेंत ऐं गांधीजी पंहिंजे कम सां हिंदुस्तानियुनि खे ख़ुदि हुकूमत जो ज़बरदस्त अहसासु पैदा कयो। तिलक महाराज सॼे बम्बई प्रांत, गुजरात, महाराष्ट्र ऐं सिंध खे लोॾे छॾियो हो ऐं एनी बेसेंत ॾखिण हिंदुस्तान में कमु कंदी हुई। गांधीजी 1915 जे पछाड़ीअ में ई हिंदुस्तान जे राजनीति खेत्र में घिड़ियो। हुन जे कम जो तरीक़ो पंहिंजो हो। 1916 ईस्वीअ में सखर, शिकारपुर, हैदराबाद ऐं कराची आयो। सखर में आयो के मिंट तकरीर कयाई, माण्हुनि खे अपील कयाई त पाण में निर्भयता पैदा करियो। 1917 ईस्वीअ में चंपारण माना बिहार में सत्याग्रह लाइ सर्व श्री राजेंद्र प्रसाद कृपलाणी ऐं ॿियनि खां पूरी तहक़ीक़ात करे पूरो मैदान ठाहियईं। पोइ किसाननि खे सत्याग्रह करण लाइ तयारु कयाई। चंपारण में नीर पोखींदड़ खे हुन साथ ॾिनो त सरकार पहिरीं अंग्रेज़ ज़मींदारनि खे साथ ॾिनो। शुरूआत में गांधीअ जे ते बि नोटिस तइलीम थियो त बिहार छॾे वञे, पर गांधीजीअ उन हुकुम जी परवाही कान कई ऐं पाण जेको खेसि लड़ाईअ में मदद करण लाइ सरकार खां ॿिलो मिलियल हो, सरकार खे वापसि कयाई। सरकार पंहिंजो रुख बदिलियो ऐं नोटिस वापसि वरितो वियो। जेको ठाह थियो उन मूजिबि किसाननि खां जेके बेजाए वसूलियूं थींदियूं हुयूं, से ख़तमु थियो। इहा चंपारण में संदसि पहिरीं सोभ हुई। केरा गुजरात जे किसाननि जो बि सुवालु खयाई, जिते बि कामयाबु थियो। 1918 में अहमदाबाद में कपिड़े जे मिलुनि जे मज़दूरनि जो सुवालु खयाई। टिनी हालतुनि में माण्हुनि खे साफ़ ॿुधायई त अहिंसक तरीक़े सां आंदोलन हलाइणो आहे। उते बि मिल मालिकनि खे झुकणो पियो ऐं मज़दूरनि जा शर्त मञणा पियनि। गांधीजीअ जे इन्हनि सच ऐं अहिंसा जे तरीक़नि जो असरु सारे मुल्क ते थींदो रहियो ऐं साॻे वक़्तु हिकिड़ा निष्ठा वारा कमु कंदड़ पैदा थींदा रहिया। उन वक़्तु नवाब शाह ज़िले में बि प्रचार थींदो रहंदो हो। रॉलेट एक्ट 1918 ईस्वीअ में पहिरीं महाभारी जंग पूरी थी। हिंदुस्तान जेको उन जंग में मदद कई, उन एवज़ भारत खे होम रूल ॾियण जो दिलासो ॾिनो वियो हो। पर थियो छा?
1919 ईस्वीअ में शुरूआत में अख़बारनि में आयो त सरकार रॉलेट एक्ट पास थी करे जो डिफेंस ऑफ इंडिया एक्ट जी जाइ भरींदो ऐं पोइ कंहिं बि हिंदवासीअ खे कंधु खणण जी मज़ाल कान थींदी। साल 1919 ईस्वीअ में महाभारी लड़ाईअ बैदि सरकार जो इहो बेजाइ ऐं बेइंसाफ़ीअ जो रुख ॾिसी के नौजवान अधीर थी पिया ऐं किन अंग्रेज़नि जा खून बि कया। उन्हनि ॻाल्हियुनि खे हलंदड़ कानून जे दाइरे अंदरि मुंहुं ॾियण बदिरां सरकार हिकिड़ो ज़बरदौस जो क़ाइदो रॉलेट एक्ट पास थिए कयो जीअं कंहिंखे बि सरकार जी कंहिं बि नमूने जी मुखालफ़त करण जी ज़रूरत ई न थिए। हुननि हिंदुस्तानियुनि खे बेहिमत करणु थे चाहियो। पर अंग्रेज़नि खे अञा इहा ॼाण कान थी हुई त महात्मा गांधी ॿीअ कंहिं मिटीअ जो ठहियलु हो। हुन में निर्भयता कूटा कूट भरियल हुई। हुन हिंदुस्तान वासियुनि खे बि निर्भय बणाए छॾियो। हीसियल ऐं कमज़ोर माण्हू शेर थी पिया। हुन जे अॻवानीअ हेठि मुल्क उथी खड़ो थियो ऐं पहिरियों दफ़ो खेनि अहसासु थियो त हिकु ज़िंदह क़ौम आहिनि। हुननि खे बेडपाईअ सां सरकार जी मुखालफ़त थे कई। 19 जनवरी 1919 ते रॉलेट रिपोर्ट ज़ाहिर थी जंहिंमें सुझाव ॾिनल हो त रॉलेट बिल पास कजे ऐं 6 जनवरीअ ते उहो बिल सुप्रीम लेजिस्लेटिव काउंसिल में पेश कयो। गांधीजीअ हिंदुस्तान में दौरो शुरू करे छॾियो ऐं माण्हुनि खे हर हंधि अपील कयाई त 6 अप्रैल 1919 जो हर हंधि मेड़ करे रॉलेट एक्ट ख़िलाफ़ ठहराव पास कया वञनि। 24 फरवरीअ ते हुन पब्लिक में पधिराई करे छॾी हुई त जे रॉलेट एक्ट पास थींदो त उन ख़िलाफ़ हू अहिंसक सत्याग्रह शुरू करे छॾींदो। साॻिए वक़्तु माण्हुनि खे अपील कयाई त सत्याग्रह सत्य ऐं अहिंसा जी लड़ाई आहे जंहिंमें कंहिं बि माण्हूअ जो नुक़सानु न करिणो आहे ऐं न मिल्कियत नास करणी आहे न की कंहिंजी हयाती वठणी आहे। 6 मार्च खां 6 अप्रैल ताईं 4 हफ़्तनि में मुल्क में नई जान अची वई। उन जो असरु नवाबशाह ज़िले में बि काफ़ी थियो। किन हंधि मेड़ बि थिया। वॾी ॻाल्हि त माण्हुनि में इहो ख़्यालु पैदा थी वियो त आज़ादी वठी ई रहंदासूं। रॉलेट एक्ट जे करे पंजाब में ख़ासि जोश पैदा थी वियो। अमृतसर में बि हर साल जीअं बैसाखीअ जे मेले ते 13 अप्रैल 1919 खे लखे माण्हू आयल हुआ। उन ॾींहुं जलियांवाला बाग में रॉलेट एक्ट ख़िलाफ़ एतिराज़ वठण लाइ हिकु मीटिंग थियणी हुई। उते बिना चिता जे मिस्तर डायर गोलीबाजी कराई जंहिंमें 400 माण्हू मरी विया ऐं 2000 फटिया। इन ज़ुल्मी कौस मुल्क में बाहि ॿारे छॾी। सॼे भारत में जोश पैदा थी वियो। देश उथी खड़ो थियो। सरकार जांच लाइ कमेटी विहारी। हंटर कमेटीअ जी बि रिपोर्ट ज़ाहिर थी। उन ते मुल्क में तूफ़ान खड़ी थी वियो जो उन रिपोर्ट में पंजाब जे गवर्नर सर ओडायर जे हलत ते कख पन विधा विया हुआ ऐं जलियाबाग बाग में 13 अप्रैल 1919 ते जेको कोस हुन करायो हो उन ते फिटकार विझण बदिरां उन खे ढकण जी कोशिश कई वई। इन ते मुल्क ज़बरदस्त एतिराज़ वरितो। अॻिले भाङे में ॾिसंदासीं ख़िलाफ़त जो सुवाल।